अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ज़िंदगी टीवी जी ताज़ा तरीन ख़बरुनि सां गॾु मां आहियां अबू बकर चन्ना। नवाब शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी रहाई कमेटी जे अॻवान अमानुल्लाह ज़रदारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद, जिए ज़ुल्फ़कार अली भुट्टो, जिए शहीद राणी, जिए बिलावल भुट्टो ज़रदारी। मां अर्ज़ु कंदुसि तमामु सिंध वासियुनि खे जेको कल्ह बैरिया टाउन जे अॻियां ड्रामो थियो आहे, उन ड्रामे जे ख़िलाफ़ु हुननि जेको सोशल मीडिया जे अंदरि असांजी ज़ात ऐं असांजी पार्टी जे ख़िलाफ़ु जेको ॻाल्हायो वियो आहे, उन जी मां शदीद अल्फाज़ में मज़मत कयां थो। मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त अगरि पूरी सिंध जे अंदरि असांजी सिंधी क़ौम खे सुञाणप मिली आहे त उहा शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जे करे मिली आहे, शहीद राणी जे करे मिली आहे। ऐं हींअर असांजे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहिब जे करे मिली आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त सिंधवासी ॼामशोरो टूल प्लाज़ा क्रॉस कंदा हुआ त टोपियूं कच्छनि में लिकाए वेंदा हुआ, पर जॾहिं असांजे सदर आसिफ अली ज़रदारी साहिब सदारत संभाली ऐं हुन पूरी सिंध जी आवाम खे मौक़ो फ़राहम कयो त तव्हां अचो, हैदराबाद खे संभालियो, कराची खे संभालियो ऐं पंहिंजे वॾनि शहरनि खे संभालियो, उते तव्हां कारोबार कयो। छो त पूरी सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो था उमूमन हर शहर में ऐं जेके बि असांजा वॾा शहर आहिनि, मीरपुर ख़ासि आहे, हैदराबाद आहे, सखर आहे, नवाबशाह आहे, त तव्हां ॾिसो उते बिल्डर केरु आहिनि, उते बि त इहे माफ़ायूं आहिनि न बाबा। उते बि त जेके असांजी क़ौम त को बि बिल्डर कोन्हे को, उते बि असांजो सिंधी त को बिल्डर कोन्हे को। तव्हां जेकॾहिं हुननि सां मुक़ाबिलो करणु चाहियो था त तव्हां गॾिजी करे पंहिंजी क़ौम में चेंज आणियो, कारोबार में चेंज आणियो, तव्हां मथे अचो। तव्हां उहो न कयो जिते असां कारोबार कयूं ऐं हींअर जेकॾहिं तव्हां उते बाहि लॻाई आहे या उते तव्हां कारोबार खे नुक़सानु पहुचायो आहे, त मुंहिंजे ख़्याल में उहे त ख़ालिस्तनि सिंधी आहिनि। तव्हां उन्हनि खे नुक़सानु पहुचायो आहे, असांखे नुक़सानु पहुचायो आहे, असांजी सिंध खे नुक़सानु पहुचायो आहे। वॾी ॻाल्हि आहे त असांजी पीपल्स पार्टी जेको आहे ज़िले क़यादत ऐं जेको आहे सूबाई क़यादत जो 11 तारीख़ ते जेको एहतजाज आहे पाणी जे ख़िलाफ़ु, उन मौक़ुफ़ खे हटाइण जे लाइ हीअ जेके शोशो छॾनि था, इहो नाकाम थींदो। छो जो असां 11 जून ते पूरे पाकिस्तान खे वाज़े करे ॾेखारींदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु बि सिंध जे हुकूक ते सौदेबाज़ी न कई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि निज सिंध जे मामले जेके ईंदा आहिनि उन ते स्टैंड वरितो आहे, बाक़ाइदगी सां स्टैंड वरितो आहे। सो इन लाइ हाणे जॾहिं तव्हांजो जिस्कम जो चेयरमैन गिरफ़्तार थियो आहे, हाणे मूंखे ॿुधायो त इहे काॾे विया आहिनि, हाणे काॾे विया कादर मुक्सी, काॾे विया इहे जेके जेके माना उन महिल जलाल महमूद शाह, ज़ैन शाह किथे आहिनि? हींअर अचनि न, हुनजी बि मालिकी कनि, हू बि असांजो बचो आहे, हू बि सिंध जो रवासी आहे, सनान कुरैशी, उन जे लाइ बि अॻिते अचनि न। बाक़ी इहे टोपी ड्रामा, इहो लिफ़ाफ़े वारो सिस्टम, इहो कोन हलंदो। हींअर शऊर आहे, असांजी आवाम में शऊर आहे, सिंध वासियुनि में शऊर आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हर मामले ते जेको आहे इन में जेको आहे अॻिते अची करे पंहिंजे सिंधियुनि जी मदद कंदी। इन ते असां हिननि खे सियासत करणु कोन ॾींदासीं। जी बिलावल भुट्टो ज़रदारी।